ॾाढो ख़ूबसूरत वाक़ियो जेको मुंहिंजे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारका जो हिकु ॾाढो ख़ूबसूरत वाक़ियो उन जो बि ज़िक्र क़ुरान पाक में मौजूदु आहे। उहो वाक़ियो जेको इन खां पहिरीं न कॾहिं थियो हो ऐं न ई वरी इन खां पोइ कॾहिं थींदो। उहो हिकु ई वाक़ियो हो, उहो हिकु ई नबी जे लाइ हो ऐं उहो हिकु ई दफ़ा थियो आहे। मेराज जो वाक़ियो, मेराज जो सफ़र, सुभान अल्लाह। जॾहिं मेराज लफ़्ज़ ई ॿुधिजे थो त हिकु कैफ़ियत तारी थी वञे, छा ई उहो वाक़ियो हूंदो जंहिंजे लाइ वक़्त खे थामियो वियो। छा ई उहो वाक़ियो हूंदो जंहिंजे लाइ दुनिया रुकी वई, सॼो वक़्तु रुकी वियो। शुरूआति वाक़िए जी कुझु इन तरह थिए थी। रिवायतुनि में जेको बयानु थियल आहे त पाण सॻुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण आराम फरमाए रहिया आहिनि। पाण खे निंड मां बेदार कयो वियो आहे। पाण उथनि था, ख़बर मिले थी त मेराज जे सफ़र ते वञिणो आहे। कीअं वञिणो आहे? बुराक ॿाहिरि तयारु आहे। उहा बुराक जी सवारी जंहिंजे लाइ रिवायतूं चवनि थियूं त जेसि ताईं हदे निगाह आहे, कंहिं बि जॻह ते इते को बाउंड्री कोन ॾेई वई आहे त तव्हांखे इन का अहिड़े तव्हां जॻह में आहियो जेको हिकु बॉक्स वांगुरु का जॻह आहे, खुलियल जॻह, खुलियल मैदान, सहरा, टॉलेस्ट जेका बिल्डिंग आहे उन ते, जंहिं ताईं हदे निगाह आहे उन ताईं उन जो क़दम वञे थो। ही हुई उहा बुराक जी सवारी जेका मुंहिंजे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ मोकिली वई। ऐं वरी जॾहिं क़ुरान पाक फरमाए थो त कीअं फरमाए थो? कीअं फरमाए थो क़ुरान पाक? घुरायो वियो, सॾियो वियो, इहो नथो चयो वञे त आयो। क़ुरान पाक बि केॾे एतिराम सां, केॾी ख़ूबसूरती सां इन बयान जे बारे में लफ़्ज़ फरमाए थो। उहा सवारी तयारु आहे, पाण वञनि था, सफ़र शुरू थिए थो मस्जिदुल हराम खां मस्जिदुल अक़सा ताईं। पाण उते पहुचनि था, पंहिंजी सवारी ॿधनि था त ॾिसनि था खोड़ सारियूं ॿियूं सवारियूं बि उते बीठियूं आहिनि। कंहिंजूं सवारियूं आहिनि? सवारियूं आहिनि तमामु अंबिया कराम जूं। तमामु अंबिया कराम जूं सवारियूं उते बीठल आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतज़ारु आहे। पाण अचनि था। उहे 2 रकातूं नमाज़ जंहिंजो ज़िक्र आहे पढ़ाइनि केरु था? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तमामु अंबिया जी इमामत कनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं वरी पोइ छा ई ख़ूबसूरत मंज़र आहे, छा ई ख़ूबसूरत मंज़र आहे। उहा बुराक जी सवारी ओसि ताईं पहुचाए थी ऐं पोइ सफ़र नूर जी सीढ़ियुनि ते थिए थो। रिवायतुनि मुताबिक़ जेके लफ़्ज़ लिखियल आहिनि, नूर जी सीढ़ियूं लिखियल आहिनि, उन सीढ़ियुनि ते सफ़र थिए थो। सफ़र वञी पहुचे थो पहिरें आसमान ते। पहिरें आसमान ते केरु मिलनि था? हज़रत आदम अलैहिस्सलाम। पहिरियों, ॿियों, टियों, चोथों, पंजों, छहों आसमान जॾहिं अचे थो केरु कंहिंसां मुलाक़ात थिए थी? हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां। ही हज़रत मूसा अलैहिस्सलाम उहे ई आहिनि जेके कलीमुल्लाह बि असां चयो आहे, जेके अल्लाह सां कलाम कंदा हुआ। पर उन्हनि खे बि ख़ुदा ताला जो दीदार न थियो। दीदार कंहिं कयो? रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण 7 आसमान ते वञनि था, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थिए थी ऐं पोइ पहुचनि था सिदरतुल मुंतहा ताईं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।